सुप्रीम कोर्ट फ़ौजी अदालत में ट्रायल लाइ हिरासत में वरितल 103 जवाबदारनि जा तफ़सील तलब करे वरिता। जस्टिस अमीनुद्दीन ख़ान जी सरबराही में 6 रुकनी लॉर्जर बेंच फ़ौजी अदालतुनि में ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी हलाई। ॿुधणी शुरू थियण ते दरख़्वास्त गुज़ार रिटायर्ड जस्टिस जवाद एस ख़्वाजा जे वकील बेंच जे साइज़ ते एतिराज़ वारी छॾियो। वकील ख़्वाजा अहमद हुसैन 9 रुकनी लॉर्जर बेंच जोड़ण जी इस्तदा करे छॾी। ख़्वाजा अहमद हुसैन चयो त 5 रुकनी बेंच मुतफ़िक़ा फ़ैसिलो ॾींदे ट्रायल खे कलअदम करार ॾिनो हो। 6 रुकनी बेंच उनखे ॿिनि जे भेट में 4 जजिस जे अक्सरियत सां कलअदम करार ॾिनो त फ़ैसिलो तकरारी थी वेंदो। अदालत अटॉर्नी जनरल खां हिरासत में मौजूदु 103 ॼणनि जा तफ़सील तलब करे वरिता। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।